सलात मिलान तुझी दुआ कबूल कई तुझी औलाद जी दुआ कबूल कंदो रहंदो मां बुजुर्ग चवंदा आहिनि त कंहिं माण्हू खे वहम आहे त मुंहिंजी दुआ कबूल नथी पवे तो अवल आखिर दुआ जे टे दफ़ा दुरूद शरीफ पढ़ी उन्हनि जी दुआ खड़ा करे वञी अर्श ते दुरूद वारी दुआ सलात वारी दुआ मिठड़े मोहम्मद करीम जे नाम वारी दुआ ॾाढी रब खे प्यारी ॾाढी हुजूर जो नाम ही प्यारो एडो प्यारो नाम एडो प्यारो जो मशर जो मैदान थींदो अल्लाह ताला ऐलान फरमाईंदो या मोहम्मद मिठे नबी मोहम्मद करीम के सलीदो पर जेके भी होते मशर जे मैदान में नाले मोहम्मद वारा होंदा वे भी चौंदा लब्बैक या अल्लाह अल्लाह फरमाइंदो मां ताके तो सॾु न कयो मां त पंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम खे सॾु कयो तव्हां छा जे लाइ लब्बैक कई चौंदा अल्लाह असांजे वालिदैन भी असांजा नाला मोहम्मद रखिया अॼु तुम सॾु कयो आहे असां सम्झो असांखे थो सॾे तॾहिं असां लब्बैक कई हिते अल्लाह ताला जी रहमत जलाल में अची वेंदी अल्लाह ताला फरमाईंदो मलाइको हे जेके भी नाले मोहम्मद वारा आहिनि इन्हनि खे वठी अचो इन्हनि जो हिसाब किताब ही माफ़ इन्हनि खां पुछा माफ़ इन्हनि जे गुनाह जी तोर ही माफ़ वठी अचो मां नाले मोहम्मद जे सदके इन्हनि खे पैकेज थो ॾियां पंहिंजी ज़ियारत कराए पंहिंजो दीदार कराए पंहिंजी मुलाक़ात कराए नबी मोहम्मद करीम जे नाम जे सदके जन्नती थो बणाए छॾिया हिकिड़े खे अल्लाह ताला सॾु कयो हेॾिया छा थी नालो चवंदो मोहम्मद अल्लाह फरमाईंदो हे अमाल नामो ॾिस तोखे हया न आयो नालो त तुंहिंजे मथां प्यारे नबी मोहम्मद करीम जो रखियो एॾा गुनाह क्या थी नाले जी भी लजे न थी तोखे गुनाह कंदे लजे न या मां अल्लाह के अज़ाब कंदे लजे हाणे तुंहिंजे मथां नालो मोहम्मद रखियल आहे मां तोखे अज़ाब कीअं कयां वरी बि हिन नाले मोहम्मद जे सदके मां अल्लाह साईं तोखे माफ़ी नसीब फरमाए जन्नती थो बणाए छॾियां एॾो नबी से जो नालो अल्लाह के प्यारो बनी इसराइल में हिकिड़ो माण्हू वॾो गुनाहगार वॾो पापी वॾो दुहारियो जॾहिं मरी वियो ॻोठ वारनि हुनजो जनाज़ो खणी वञी गंद जे ढेर ते उछलाए अल्लाह ताला हज़रत मूसा ॾे न्यापो मोकिलियो ओ मूसा हिकिड़ो मुंहिंजो प्यारो ॿारड़ो गंद जे ढेर ते पियो आहे वञ हिनखे खण हिनखे गुस्ल बि ॾियार हिनखे कफ़न बि पाराए
इन जी जनाज़े नमाज भी पढ़ाए, इन के लाज़मे कब्र में भी लाए। हज़रत मूसा डोड़ंदो ऐं डुकंदो आयो, भॼंदो आयो, अची जो नज़र करे तो वो गुनाहगार आ, वो पापी आ, वो दुहारी आ। हज़रत मूसा रब के फरमायो, ओ अल्लाह, हे तो वॾो गुनाहगार आ, हे तो वॾो दुहारी आ, हे तो वॾो पापी आ। इन गुनाह जे करे गोठवार में नफ़रत कई आ, जो इन जे जनाज़े के खणी कन जे ढेर ते छलायो तो ऐं तूं वरी चवे तो त इहो मुंहिंजो प्यारो बांदो आ, इन के गुस्ल भी ॾियार, इन के कफन भी उताराए, इन जी जनाज़े नमाज भी पढ़ाए, इन के लाज़मे कब्र में भी लाए। आखिर एॾो प्यारो हे छो आ, कहिड़ी वजह आ? अल्लाह ताला फरमायो, ओ मूसा बराबर हे दुहारिया, हे पापिया, हे गुनाहगारा, पर हिक ॾियार तौरात शरीफ पढ़ी रहियो, तौरात जी तिलावत कंदे कंदे मिठड़े मोहम्मद करीम जो नालो आयो। हिन नबी मोहम्मद करीम जे नाले खे चुमी ॾिनी, नबी मोहम्मद करीम जे नाले खे अखियुनि ते घुमाई, नबी मोहम्मद करीम जे नाले खे सीने सां लगाई। उन महिल अल्लाह जी रहमत के जलाल आयो त जेको मुंहिंजे नबी मोहम्मद करीम जे नाम सां हेॾो वॾो प्यार थो करे, मां उन ते कीअं अज़ाब कयां। इन जे करे मां कुल मदायूं माफ़ कयूं तो मां हाणे वारो कर। हा हा, इनके गुस्ल ॾियार, इनके कफन पाराए, जनाज़े नमाज़ पढ़ाए, लाज़मे कब्र में लाए। त मां नाले मोहम्मद सां प्यार करण जे करे कब्र भी बिश्त जो बाग बणाए छॾियांसि, त नाले मोहम्मद सां प्यार करण जे करे आख़िरत में भी मां इनखे सोन जे बंगले जो वारिस मालिक बणाए छॾींदोमांसि। नारे तकबीर, शान रिसालत, शान मुस्तफा। नबी मोहम्मद करीम जे नाम सां दोस्तों, वॾो अल्लाह ताला जो नबी मोहम्मद करीम सां प्यार, जेकॾहिं तव्हां भी चाहियो था अल्लाह सां असां सां प्यार करे, असां सां मोहब्बत करे, त बेली हुजूर जा ताबेदार थी। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए, कुल इन कुंतुम तुहिब्बुनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अञा वरी आवाज़ जेके हुजूर जा आशिक़ हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। रब फरमायो, मुंहिंजा प्यारा चओ पंहिंजी उम्मत कंहिंखे चओ उम्मत, कुल इन कुंतुम तुहिब्बुनल्लाह, जेकॾहिं तुंहिंजी उम्मत चाहे त मां अल्लाह ताला इन्हनि सां प्यार कयां, पोइ चवें फत्तबिऊनी, मां मोहम्मद करीम जी ताबेदारी कयो, मुझी पैरवी कयो, मुझे चवण ते जिंदगी गुजारियो।
वयगफिर लकुम ज़ुनूबकुम ऐ अल्लाह ताला ताजा गुनाह माफ करो वल्लाहु गफूरुर रहीम। अजीजों हुजूर जी ताबेदार सीरत ने सूरत मोहम्मदी पैदा की वड्डे मां वडी सूरत अल्लाह के प्यारी याद नबी मोहम्मद करीम जी प्यारी फरमाई वल्लुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुका मा क़ला वलल्आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुका फतरदा अलम यजिदक यतीमन फ़आवा ववजदक ज़ाल्लन फ़हदा ववजदक आइलन फ़अग़ना फ़अम्मल यतीम फ़ला तक़हर वअम्मस साइल फ़ला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिक फ़हद्दिस फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। जिनके कुरान जो लगवा वजह आवाज फोटो का भी मिठे मोहम्मद करीम वारी पैदा की अल्लाह जी ज़ात जो मुजमा दुनिया आखिरत में आबाद हज़रत मूसा के ज़माने में हिकिड़े माण्हू टोक जे अंदाज़ में ठठोल जे अंदाज़ में मस्करी जे अंदाज़ में हज़रत मूसा जहिड़ो फटको पाते हज़रत मूसा जहिड़ो रुमाल रखे हज़रत मूसा जहिड़ा कपड़ा पाते हज़रत मूसा जहिड़ी चोपर पाते हज़रत मूसा जहिड़ो हासो खई वही हज़रत मूसा बात ही ज़ुबान करे ॻाल्हाए ऐं ॾाढ़ीअ जी डिज़ाइन बि हज़रत मूसा अलैहिस्सलाम वांगुरु कई। हज़रत मूसा खे ख़बर पई त फलाणे क़बीले में हिकिड़ो माण्हू पैदा थियो जेको टोकांदो करे मुंडे ठठोलूंदो करे मज़ाक़ूंदो करे हाँ मां वांगुरु कपिड़ा पाता अथई मां वांगुरु लछ खई अथई मां वांगुरु पटको पातो अथई मां वांगुरु रुमाल रखियो अथई मां वांगुरु ॾाढ़ीअ जी डिज़ाइन लॻी अथई मां वांगुरु बादरी ज़ुबान करे ॻाल्हाए थो मस्तियूं थो करे। हज़रत मूसा उन क़ौम ऐं क़बीले जे ॿाहिरों बीही अल्लाह खे दुआ करे अर्ज़ कयो त अल्लाह इन क़बीले खे तबाह ऐं बर्बाद कर। अल्लाह ताला जो अज़ाब आयो सॼो उहो क़बीलो उहा क़ौम तबाह ऐं बर्बाद थी वई पर छा नज़र करे हज़रत मूसा जो उहो माण्हू विच अज़ाब में निकितो थो अचे जेको हज़रत मूसा जे पटको पाती वेठो टोक जे अंदाज़ में ठठोल जे अंदाज़ में जेको हज़रत मूसा जहिड़ो रुमाल रखी वेठो जेको हज़रत मूसा वांगुरु बादरी ज़ुबान करे ॻाल्हाए पियो हज़रत मूसा वांगुरु ॾाढ़ी रखी वेठो हज़रत मूसा वांगुरु कपिड़ा पाती वेठो हज़रत मूसा हैरान थी वियो अल्लाह खे चई ओ मुंहिंजा अल्लाह
मां हिन ज़ालिम जे करे सॼे कबीले क़ौम वारनि खे हिननि खे पाड़े वारनि खे तबाह करायो हिन खे वरी तूं बचाए छॾियो अल्लाह फरमायो ओ मूसा मूंखे ख़बर हुई तूं इन जे करे सॼे क़ौम ऐं कबीले वारनि खे बददुआ ॾिनी पर मां तुंहिंजी उहा बददुआ मोटाई न क़बूल कई मां अल्लाह ने सभिनी खे तबाह कयो पर मूंखे हया पियो अचे त तुंहिंजे रीते खे दाढ़ी आहे तो जहिड़ो जंहिंखे पिटको आहे तो जहिड़ो जंहिंखे हासो आहे तो जहिड़ो जंहिंखे रुमाल आहे तो जहिड़ी जंहिंजी कापी आहे हा मां उन ते कीअं अज़ाब कयां मूंखे हया पियो अचे तुंहिंजी कापीअ जे मथां मां कहिड़ो अज़ाब कयां तंहिंजे करे मां अल्लाह हिनखे बचाए छॾियो ओ मुंहिंजा अज़ीज़ो टोक जे अंदाज़ में ठठोर जे अंदाज़ में मस्करी जे अंदाज़ में जेकॾहिं मूसा जी कापी थो करे अल्लाह ताला हुनखे अज़ाब नथो करे जेकॾहिं असां तव्हां प्यार ऐं मोहबत जे अंदाज़ में इश्क जे अंदाज़ में प्यारे नबी मोहम्मद करीम जी कापी प्राण में पैदा कंदास हा हा जेकॾहिं हुज़ूर जी सूरत प्राण में पैदा कंदास इंशाअल्लाह ताला दुनिया में भी आबाद आखिरत में भी बेड़ा ही पार थी वेंदा फी माईमान तजरियात फबई आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान जैसे कि आप समझ में आई हमारी आवाज हज़रत मूसा जी कापी करे पियो टोक जे अंदाज़ में ठठोर जे अंदाज़ में मस्करी जे अंदाज़ में अल्लाह सॼे उन क़ौम खे तबाह कयो उन इलाइक़े खे तबाह कयो पर उन माण्हू खे तबाह न कई अज़ाब न कई जीअं हज़रत मूसा जी कापी कई टोक जे अंदाज़ में ठठोर जे अंदाज़ में अल्लाह फरमायो मां तुंहिंजी कापीअ जे मथां कहिड़ो अज़ाब कयां जॾहिं हज़रत मूसा जी कापी रब खे एॾी प्यारी आहे तोणे जो टोक ऐं ठठोर जे अंदाज़ में कापी तो प्यार करे मिठड़े मोहम्मद करीम जी कापी त अलाए केॾी न प्यारी हुअसि जे मोहबत ऐं प्यार जे अंदाज़ में हुज़ूर जी कापी महिरबानी करे पंहिंजनि चेहरनि में नबी साईं जी सूरत सिखाए नबी साईं जी सूरत तॾहिं पैदा थींदी जॾहिं हीअ ॾाढ़ी सुवारी पंहिंजे चेहरनि में रखंदे ये मुट्ठी ते दाढ़ी सुवारी रखंदे ओए पोतानी सूरत मोहम्मदी ये दाढ़ी सुवारी रब के एडी प्यारी अल्लाह मेराज वाली रात फरमायो ओ मुझे प्यारा नबी तू तो प्यारो पर तुझी सुन्नत दाढ़ी सुवारी में मुझे एडी प्यारी हाँ एडी प्यारी जेकॾहिं कोई मोमिन मुसलमान बेभा मोमिन मुसलमान जी दाढ़ीअ में कफ ॾिसे ऐं तुंहिंजे सुन्नत जो हया कंदे ख्याल कंदे अदब कंदे एतराम कंदे उन जी दाढ़ीअ मां कफ कढे मां अल्लाह जो वाइदो आहे न कफ कढण जे सदके न मोमिन मुसलमान खे मां पिश्त जो बंगलो ॾेई छॾियो मां दाढ़ी जे कफ कढण जे सदके जन्नत थी मिले दाढ़ी जे रखण जे सदके जन्नत न मिले नबी ने फरमायो क़यामत जे ॾियारे वॾी ख़ल्क़ वॾी मख़लूक़ वॾा माण्हू सवाल नबी वरी उन्हनि जा उम्मती साईं ने फरमायो मां इन टेम ते पंहिंजी उम्मत खे सुञाणींदुमि साहिबनि फरमायो साईं कीअं सुञाणींदो
साईं फरमायो बिन निशाननि सां सुञाणे हिक निशानी जो नमाज पढ़ण जे करे मुंहिंजी उम्मत जा चेहरा भरंदा हथ ऐं पेर भरंदा वजूह यौमइज़ नाइमा लिसाइहा राज़िया फी जन्नतिन आलिया ला तस्मउ फीहा लाग़िया फीहा अय्नुन जारिया फीहा सुरुरुन मरफ़ूआ व अक्वाबुन मौज़ूआ व नमारिक़ मस्फ़ूफ़ा व ज़राबिय्यु मबसूसा। साईं फरमायो एक निशानी आहे उम्मत जे सुञाणण जी जो नमाज़ पढ़ण जे करे उन्हनि जो मुंहुं ॿ हथ ॿ पेर भरंदा ऐं ॿी निशानी मुंहिंजी उम्मत जी सुञाणण जी इहा हूंदी जो मूंसां कतरणा हूंदनि ॾाढी सुवारी मुठ ते हूंदनि मां परे खां पंहिंजी उम्मत खे सुञाणींदुमि। हा साईं फरमायो जंहिंमें बि इहे ॿ निशानियूं ॾिसंदुमि सम्झी वेंदुमि त इहे मुंहिंजा इश्क साईं फरमायो मां सॾ कंदोमान मां भाकुर पाईंदोमान मां चुमियूं ॾींदोमान मां आबे हुजे कोसर वारो पाणी पीआरींदोमान। साईं फरमायो मां पाण सां गॾु अल्लाह जो दीदार कराईंदोमान मां अल्लाह जो दीदार कराए मां मोहम्मद करीम पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदोमान। मुत्तक़ीन अला फुरुशिन मुतक़ाइनहा मिन इस्तबरक़ व जनल जन्नतैन दान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। आस्ता के सुभान अल्लाह अञा होरियां के सुभान अल्लाह। साहब फरमायो साईं महशर जो मैदान हेॾी ख़ल्क़ तव्हां वेझनि खे त पाण सुञाणे वठंदो पोइ जेके तव्हां परे हूंदा उन्हनि खे तव्हां कीअं सुञाणींदो। ॿुधजो हुज़ूर फरमायो अल्लाह ताला मलाइकनि खे ऐलान जो सुभान वरी आवाज़ अञा ईमानी जज़्बे सां अल्लाह ताला मलाइकनि खे ऐलान कंदो त महशर जे मैदान में भॼो जिन में भी ॿ निशानी ॾिसो मुंहुं ॿ हथ ॿ पेर जा चमकंदा मूंसां कतरणा अथनि ॾाढी सुवारी मुठ ते अथनि इहे मिठड़े नबी मोहम्मद करीम जा सचा आशिक़ हिननि खे पंहिंजे परम सां परवाज़ करे नबी मोहम्मद करीम जी कचहरीअ में पुॼायो। ॿियो नथा कयो त घटि में घटि इहे ॿ शयूं पाण पैदा कयो हिकु नमाज़ ॿियो ॾाढी सुवारी कदों महिनत कमियूं कोताहियूं सभिनी में आहिनि पर घटि में घटि इहे ॿ शयूं नमाज़ जा बि इंशाअल्लाह जो आदि थींदा पाबंद थींदा नमाज़ न आहे त कुझु ई न अल्लाह अल्लाह जो नबी ने फरमायो अस्सलातु इमादुद्दीन फमन अकामहा अकामद्दीन वमन तरकहा फक़द अदमद्दीन। साईं फरमायो नमाज़ दीन जो थंबो आहे। साईं फरमायो जेको नमाज़ थो पढ़े इहो दीन जे थंबे खे क़ाइम कयूं बीठो आहे। जेको नमाज़ छॾे थो इहो दीन जे थंबे खे लाइ फिटी थो करे। ओ मुंहिंजा अज़ीज़ ओ मुंहिंजा दोस्त ओ मुंहिंजा भाइरो अल्लाह जो वास्तो तो नमाज़ पढ़ो नमाज़ खां सवाइ चाढ़ो ई नाहे। नबी ने फरमायो मां बेनमाज़ जी शफ़ाअत ई न कंदुसि
साईं फरमायो मुझे हुजूर फरमायो बेनमाज़ जो मूसा वास्तो ही नहीं साईं फरमायो मुझे साहब नाल बेनमाज़ जो वास्तो साईं फरमायो बेनमाज़ी क़यामत जे ॾियारे फिरौन सां गॾु प्यारा वेंदा निमरूद सां गॾु प्यारा वेंदा अबू जहल उतबे शैबे कारून सां गॾु प्यारा वेंदा ओ मुझे नबी फरमायो बेनमाज़न खे अल्लाह ताला माण्हू वारी सूरत ई न ॾींदो गधे वारी मुंडी कुत्ते वारी मुंडी सुअर वारी मुंडी वजूह यौमइज़ ख़ाशिअह आमिलतुन नासिबह तस्ला नारन हामियह तुस्क़ा मिन मईन आनियह लैस लहुम ताअमुन इल्ला मिन ज़रीअ ला युस्मिनु वला युग़नी मिन जूअ अल्लाहु अकबर नबी ने फरमायो बेनमाज़ क़यामत जे ॾियारे उथंदा नंगा ऐं उघाड़ा हूंदा साईं फरमायो बेनमाज़ी क़यामत जे ॾियारे उथंदा साईं उन्हनि जे जिस्म में भूख ऐं धप हूंदी साईं फरमायो बेनमाज़नि खे अल्लाह काफ़िरनि सां गॾु पीआरींदो काफ़िरनि सां गॾु जहन्नम जी बाहि मशराईंदो ख़ुज़ूहु फ़ग़ुल्लूहु सुम्मल जहीम सल्लूहु सुम्म फ़ी सिलसिलतिन ज़रअहा सबऊन ज़िराअन फस्लुकूहु ओ मुंहिंजा अज़ीज़ो मां मौत पाना अव्हांखे गुज़ारिश करण आयो आहियां मिनत करण आयो आहियां मेर करण आयो आहियां इलाज करण आयो आहियां वारे खे निमाज़ जा पाबंद थी वञो निमाज़ जा आशिक़ थी वञो निमाज़ जा पतंग थी वञो निमाज़ जा दीवाना थी वञो निमाज़ जा मस्ताना थी वञो निमाज़ जा शेदाई बणी वञो निमाज़ क़ज़ा न कयो रहमत निमाज़ में बरकत निमाज़ में इज्जत निमाज़ में सुकून निमाज़ में फराद निमाज़ में हा कब्र क़यामत आखिरत जी आबादी निमाज़ में हा प्यारे नबी मोहम्मद करीम जो दीदार निमाज़ में अल्लाह जो दीदार निमाज़ में फमन कान यरजू लिक़ाअ रब्बिह फलियअमल अमलन सालिहा वला युश्रिक बिइबादति रब्बिही अहदा केड़ा जो राज लागे इंशाअल्लाह नमाज जी मुझे अजीजो मुझे दोस्त मुझे भाई हुजूर जे आशिक़ आयो नमाज अल्लाह जी ज़ात जो कसम नबी से फरमायो जो नमाज न तो पढ़ियो नमाज पढ़ो दाढ़ी सारी पानी चेहरे में पैदा कियो ये बकम क्यों क्यों कुरान शरीफ पढ़ो कुरान की तिलावत करो कुरान जो विरद कयो कुरान शरीफ घणे माण्हू पढ़ो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयो तव्हांखे कुरान शरीफ ॿुधाया अल्लाह ताला मुंहिंजे ॿुधाइण खे क़बूल फरमाए हेॾो टाइम थियो आहे राति जा 12 बजी विया आहिनि पोइ बि तव्हां कुरान मजीद जी मोहबत में वेठा हो हुज़ूर जे इश्क में वेठा हो अल्लाह ताला तव्हांजे वेहण खे क़बूल फरमाए मुंतज़मीन जे इंतज़ाम खे क़बूल फरमाए मावनीन जे ताउन खे क़बूल फरमाए जिन दोस्तनि महिनत करे जलसो कोठायो आहे अल्लाह ताला उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बचनि ॿारनि में बरकत नसीब फरमाए रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतु व फ़िल आख़िरति हसनतु व क़िना अज़ाबन नार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन इलाहुल आलमीन सॼी जमात खे अल्लाह साईं नमाज़ जो नूर नसीब फरमाए अल्लाह साईं सॼी जमात खे नबी साईं जी सुन्नत ॾाढी सवारी नसीब फरमाए सॼी जमात खे हुज़ूर जी ताबेदारी नसीब फरमाए पैरवी नसीब फरमाए अल्लाह साईं सभिनी खे क़ुरान मजीद जी तिलावत नसीब फरमाए अल्लाह साईं जेके बीमार उन्हनि खे शफ़ा कामिला अजला नसीब फरमाए जेके वीचारा रे औलाद आहिनि उन्हनि खे नेक साल औलाद नसीब फरमाए जेके वीचारा मसइलनि में ॿुधा पिया आहिनि उन्हनि जा मसइला आसान फरमाए जेके कर्ज़नि में ॿुधा पिया आहिनि ग़ैबी ख़ज़ाननि उन्हनि जी मदद ऐं नुसरत फरमाए इलाहुल आलमीन असां सभिनी खे
अल्लाह सही पिछले नबी मोहम्मद करीम जो निंड में दीदार नसीब इलाहुल आलमीन मां समेत जेके भी सिकंदा मक्के मदीने जे लाइ अल्लाह से सभिनी खे हज उमरे जी सआदत नसीब रम फरमारा बसैनी अजु इन गोठे में कुरान शरीफ जे सदके असांखे गॾु कयो थी वरी अहिड़ी कचहरी असांखे जन्नत में नसीब करे सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह